अस्सलाम वालेकुम नाजरीन, सौजरा न्यूज़ में भली कार ब्यूरो चीफ घोट की कादी अयाज कलवाल जी खबर मूजिब घोट की ज़िले जे हेड क्वार्टर मीरपुर माथलो जे गवर्नमेंट हाई स्कूल जे हेड मास्टर कादी लुत्फ़ अली कलवाल जी अगवानी में कश्मीर ब्लैक ॾींहं जे हवाले सां कश्मीर भाइरनि सां इज़हार यकजहती जे सिलसिले में हाई स्कूल खां शानदार रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे बिटाई चौक वटि हिकु वॾे जलसे जी सूरत इख्तियार करे वरिती। भारतीय जबर जारियत बरबरियत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नमेंट हाई स्कूल जे हेड मास्टर कादी लुत्फ़ अली कलवड़, खमीसो ख़ान तुनियो, हाफ़िज़ अब्दुल गफ़ार नायत, मंजूर अहमद बोज़दार, मोहम्मद शरीफ खोसो, मोहम्मद हनीफ कलवड़ ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 76 सालनि खां भारतीय हुकूमत कश्मीर भाइरनि मथां ज़ुल्म जबर जी इंतहा करे छॾी आहे। हज़ारे बेगुनाह मुसलमाननि खे शहीद करण सां भारतीय हुकूमत जो मुकरू चेहरो दुनिया अॻियां वाइको थी चुको आहे। हुननि जो चवणु हो त हू पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह हाणे इहो वक़्तु परे न आहे जॾहिं कश्मीर पाकिस्तान जो हिसो बणिजी वेंदो। पाकिस्तान इंडिया जे विच में इन मसइले ते जंग थी सघियो आहे, केतिरा ई मुआहिदा तइ थी चुका आहिनि, पर इंडिया जी हथगर्मी जे करे कश्मीर आज़ाद न थी सघियो आहे ऐं इन्हनि मुआहिदनि ते अमल न थी सघियो आहे। ऐं हिन स्कूल जी इंतज़ामिया जी आज़ाद पेश कयां थो कश्मीर खे